अस्सलाम वालेकुम, नमस्ते जनाब सदर। अज इन बरवकार तकरीब में 6 सितंबर यौम दफा पाकिस्तान आऊं पंजी तकरीब जो आगाज इन शहर सा कंदस। रहूं खामोश बना किया फटन खे को फिंडोरे तो तदे किंजर पुकारे थी तदे बंभोर जोरे तो। असा तारीख जेल में लुटायूं आशिकियूं तदे बीजन अन्या ताई असा में जंग जोरे तो। असा मकसद दिठा आइन जुमी फायूं वरिया आयूं बचो हिन पागन खां असा खे छोत जोरे तो। रहूं खामोश बना किया फटन खे को फिंडोरे तो। जनाब सदर 6 सितंबर 1965 से जॾहिं हिंदुस्तान ताकत के नशे में बेकाबू हाथी बंजी वियो हो। जॾहिं जंग के जुनून में बम गोला टैंकूं तोड़ियूं हेलीकॉप्टर ऐं जहाजनि जा जथा खणी पाक सरजमीन न वधिया त इन पाक सरजमीन जा सिपाही खे नंढकारे वधिया उठा हुआ ऐं हिन जननी जानवरनि खे पोयां पेर करण ते मजबूर करे छॾियो। वॾे दाड़े न रख दिल में सजन जो सूर मुंहिंजो आ या तलवार तुंहिंजी आ इहो मंसूर मुंहिंजो आ। उंदाई बाट जावास सुबुह जो नूर मुंहिंजो आ। जनाब सदर 6 सितंबर ते इंडिया लाहौर ते झंडो लहराइण जावा जम्मू ऐं कश्मीर खे कब्जे करण जावा सियालकोट ऐं पूरे पंजाब खे पुरजा करण जावा मगर अड़े खुदे आम दहशतगर्दी जे जवाब में पाकिस्तान जो बचो वतन सां दफा जो कफन मदी बाहर निकतो। तू चो मकुछा तू चो मंदुछा तू चो मकुछा तू चो मंदुछा पर तोखां हिकड़ी ॻाल्हि पुछां तू के खामोश कने ऐलान हजारे मान रुगो ऐलान हजारे मान रुगो। प्यारा साथियों सितंबर ते जने पाकिस्तान पंहिंजे दफा में बेदार थियो जे जुरत हिम्मत बहादुरी बेबाकी बुर्दबारी जो मुजाहिरो कयो उन हिंदुस्तान जड़े बदमस्त हाथी जा होश उड़ाए छड़िया हुआ ऐं पावर जे नशे में उड़न शैतान पंहिंजूं टैंकूं तोड़ाए जहाज चंडाए ऐं बंदूकूं फुराए वापस पंहिंजे पवेलियन पहुतो। सुरिंदर शहर शेख जो बहता है बेमौत मौत तो नाक उठा इंसान हजारे मान रुगो। ये दौर बयाज गुजरण हुआ पंजो वारो वरण हुआ को बारन तनेठ करण हुआ इम्कान हजारे मान रुगो ऐलान हजारे मान रुगो ऐलान हजारे मान। थैंक्स।